हुन चयसि बाबा मां चोर न आहियां, मां सादरी न आहियां, मां हीअं आहियां फलाणा आहियां, घणेई हिननि खे चई पर हिननि बि का कान ॿुधी हिनजी। अदा बादशाह खे खणी गेलियऊं। हुननि खे कहिड़ी ख़बर त हे बादशाह हुआ, हिन अहिड़े हाल में हीअं भुलिजी अचे रस्तो हिते निकितो आहे शौक़ शिकार सां। हू पंहिंजे गुज़ारे लाइ तड़पंदो पियो रहे, मथां वरी ॻाल्हि हिकिड़ीअ जे लाइ पियो भॼे। हाणे हरण बि टई यारी दोस्तीअ में ॾिनई, पाण वञी फाथो। हिनखे वञी हिकिड़ी कोठी उन में बंदि कयूं, अचे दाऊं करणु लॻो, रड़ियूं करणु लॻो। ओ अलाह जे वास्ते, ओ ख़ुदा जे वास्ते, ओ रब करीम जो वास्तो अथव ॿेली मूंखे छॾियो। हुनजो बाबा हाणे तोखे सुबुह जो फांसी ईंदी, बादशाह जो हुकुम आहे, बादशाह तोखे पेश कंदासीं। आख़िर बादशाह खे राति जो अची ॿुधायऊं त तोखे सुभाणे फाही अचणी आहे। बादशाह ॾाढो सितर थियो, सितर परेशान हुयो, वरी परेशान थियो, ॾाढियूं आज़ियूं नेज़ारियूं करणु लॻो ऐं वाक़ई वॾियूं दुआऊं पिनणु लॻो। मञाण क़ैद जी भर सां बादशाह बि अची लॻियो ऐं इन्हीअ जो बादशाह जो आऊं दाऊं ॿुधियूं तंहिं छा कयो, घिरी वियो जेल में ऐं दारोगे खे चयईं त मूंखे फलाणे कैदीअ वटि हलो। दारोगे यकदमि हिनखे कैदी बादशाह वटि पहुचायो, जंहिं वटि बादशाह पाण खे जेल जो दारोगो ज़ाहिर कयो ऐं चयईं त जेकॾहिं जेल जो दारोगो जीअं असां चवंदा आहियूं त जेलर ऐं सिपाही हिन मुलाक़ात जे लाइ पोइ जेलर सां मिलबो आहे, पोइ ॿ रुपया ॾींदा, पोइ वरी सिपाही वठंदो आहे, हे बि उन जेल जो माना उन जो दारोगो रखियलु हुयो। जंहिं वटि बादशाह खे जेल जो दारोगो ज़ाहिर कयईं, चयईं त जेकॾहिं तोखे पंहिंजे कंहिं दोस्त यार सां मिलणो करणो हुजे त ॿुधाए, त उनखे घुराइजे। कैदी बादशाह चयो त मूंखे परदेसीअ खे हिते केरु कोन थो सुञाणे, हा बाक़ी शहर जे फलाणे पासे हिकु मलंग फ़क़ीर वेठो आहे, उनखे सॾु ॾियो, सॾे ॾियो। बादशाह यकदमि फ़क़ीर खे घुरायो ऐं हू कैदी बादशाह जे आॾो पेश कयो वियो। फ़क़ीर खे ॾिसी हिन चयो, यार पंहिंजा त हाल इजे हीअ अथई। मलंग पंहिंजे यार जी इहा हालत ॾिसी सभु कुझु सम्झी वियो ऐं चयईंसि, यार ख़ुदा कंदो त बादशाह सुभाणे तोखे छॾे ॾींदो, पर जे न छॾियईं त शहर असां बि गर्क करे छॾींदासूं सां। हाणे वञी मज़े सां राति गुज़ार। पोइ कैदी बादशाह खां पुछऊं त जेकॾहिं को ॿियो यार हुजई त उनखे बि आंदो वञे। जंहिं ते हिन ॾखण जो नालो खयो, तंहिं ते ॾखण खे हिकदमि वटि हाज़ुरु कयो वियो। ॾखण खे ॾिसी हिन चयो त यार असांजी हाणे अलाह तव्हांजी सुभाणे बादशाह फांसीअ ते चढ़ाए छॾींदो। मूं चयो त यार मोकिलाए वञा। ॾखण चयोसि, यार ख़ुदा कंदो बादशाह तोखे सुभाणे छॾे ॾींदो, जे न त मालात जा थंबा मूं ठाहिया आहिनि ऐं उन्हनि में हिकु अहिड़ी चपर आहे जो उहा कढी वठां त बादशाह जी सॼी मालात चट थी वेंदी। उहा ॾखण ठाही बादशाह जी मालात सॼी काठनि ऐं फटनि ते। पोइ हुन अहिड़ो सिस्टम कयो जीअं दर खे कुर्फ़ हणिबो आहे, वरी चाबी अदा तुंहिंजे खीसे में वरी उहा चाबी हणी वरी खोल त तालो खुलियो त माना सॼो मुल्क ॿाहिरि। पोइ ॿियो घुम जॾहिं दिलि चवई, पोइ हुन बि हिकिड़ी अहिड़ी हुनजी चपर ठाहे छॾी जेका उहा चपर रुॻो हुनखे कढणी त सॼी मालात ढेर। अदा ॾखण में हिनखे ख़ातिरी कराई, दिलदारी ॾिनी, वञी हाणे अलाह खे यादि करे ऐं सुभाणे असां तोखां अॻिते हूंदासीं, ईअं चई ॾखण रहंदो रहियो। पोइ वरी कैदीअ बादशाह खां पुछायूं त ॿियो को यार हुजई त ॿुधाए। हिन पोइ सौदागर जो नालो ॿुधायो, जंहिंखे उते जो उते आणे वटिसि पेश कयाऊं। सौदागर यार जी हालत ॾिसी हैरान थी वियो, ख़बर चार वरितई। आख़िर कैदी बादशाह सौदागर खे चयो त यार चयोमि हाणे मरूं था, सो यार सां त मोकिलाए कजे। सौदागर जवाबु ॾिनुसि त असीं तुंहिंजा यार बाक़ी छा लाइ आहियूं। यारनि जूं कुर्बानियूं बि वक़्त जे हिसाब सां, पर उहे यार अॼोका यार अथव मुफ़ादी। अॼोका यार अॻियनि यारनि जूं कुर्बानियूं तव्हां ॿुधो न त कीअं था अॼनि। हाणे तूं ख़्यालु न कर, सुभाणे आउं दुनिया जो वाकु ॾींदुसि। जे बादशाह उते बि राज़ी न थियो त उन्हनि ॿिनि घोड़नि जो बि वाकु ॾींदुसि जिन ते बादशाह आशिक़ आहे। पर जे उन्हनि ते बि राज़ी न थियो त पोइ आउं पंहिंजे ज़ाल तां हथु खणंदुसि। उन ते बि बादशाह आशिक़ आहे, पर जे इन्हीअ ते बि जे राज़ी
न थियो त पोइ अलाह वाही ईअं चई सौदागर हलियो वियो। हाणे ॾिसूं त कहिड़ी भलाई थी थिए, कहिड़ी सचाई थी थिए, कंहिं मुंहुं थो छुटे, केरु थो छॾाए, फ़क़ीर जे मुंहुं थो छुटे, सौदागर जे मुंहुं थो छुटे, या ॾखण मुंहुं थो छुटे। जॾहिं सुबुह थियो तॾहिं बादशाह कचहरी गॾु कई ऐं कैदी बादशाह खे बि घुरायईं। झटि कान गुज़री त सौदागर बि घोड़ा वठी अची कचहरीअ जे भरिसां बीठो। हिकु घोड़े जो ते सोन जूं खुर्दीनूं हुयूं ऐं ॿिए ते संदसि सदा मलूक घरवारी वेठी हुई। वाड़िया भेणा सौदागर तुंहिंजी कुर्बानी। ॾिसो था न, पंहिंजे यार खे छॾाइण लाइ हिकिड़ो घोड़ो, खुर्दीनूं हुन जूं गोदा हा, उहे सोन सां भरिया, ॿिए ते हार सिंगार कराए पंहिंजी घरवारी विहारिया आहियो। अॻिते ॾिसूं त हे छा थो ॿुधाए। ऐं ॿिए पासे ॾखण जी मालात जी हिकु कुंड वेठो हो ऐं होॾे ॿिए पासे वरी मलंग पंहिंजो सॼो हथु रंबे वांगुरु ज़मीन में पुले वेठो हो। हाणे हलई तयारु हुया। ॾिसूं त बादशाह कहिड़ी वर्दी थो ॾिए, छा थो थिए। ज़मीन में पुले वेठो हो। शहर जे बादशाह खे त अॻिते ई सभु ॻाल्हि जी ख़बर कान हुई। हाणे हुननि जी सलाह हिकिड़ी ई। ॾखण बि चयो त जेकॾहिं बादशाह इनकार थो करे त मां चपर कढंदुमि, मालात गॾु कंदोमांसि। फ़क़ीर बि मिटीअ में हथु रखी वेठो हो त जीअं बादशाह जवाबु ॾिनो त मां मिटीअ खे धकु हणी रुॻो ईअं उॾाईंदुसि त सॼो हिन जो शहर गर्क थी वेंदो। अदा होॾां बि जेको फ़क़ीर वापारी हुयो उहो बि तयारु लॻो ऐं इहो खुर्जनियूं दुनिया जूं पंहिंजी ज़ाल हार सिंगार करे ऐं हुन सां पंहिंजा वापार ऐं सुखन कयूं। त ॾिसां त हीउ छा थो चए। ॻाल्हि जी वज़ाहत ज़रूरी आहे, वज़ाहत खां सवाइ उहा ॻाल्हि मज़ो न कंदी। ॾिसूं त बादशाह वर्दी कहिड़ी थो ॾिए। अॻिते ॾिसूं। शहर जे बादशाह खे त अॻे ई सभु ॻाल्हि जी ख़बर हुई, बाक़ी रुॻो पिए भागवंद बादशाह जा भाग आज़मायईं। सौदागर बादशाह खे अर्ज़ु कयो त हीअ खूनी सोन जे बदिले मूंखे तोड़े ॾियो। बादशाह इनकार कयो। तॾहिं सौदागर पंहिंजा घोड़ा आछिया, पर बादशाह पोइ बि न कई। तंहिं ते हिन पंहिंजे ज़ाल पेश कई, पर बादशाह इहा ॻाल्हि बि न मञी। वरी ॾखण खे सॾु कयईं। अदा ही पहिरियों सौदागर खे सुवाल थिया। सौदागर सुवाली थियो। बादशाह ॾे सौदागर बि हुनजो हिकु सुवाल कोन मञियो। हुन घोड़ा बि चयसि, सोन जी बाह बि चई ॾिने, सोन में तोड़े ॾे। जेको कैदी वठी आया बादशाह हुयो, जेको हाणे इहे यार पिया हुन जे मथां कुर्बानियूं ॾियनि। इहा पहिरीं ॻाल्हि इहा सौदागर जी। हुनजे ज़ाल ते बि बादशाह न मञियो, सोन ते बि न मञियो, घोड़नि ते बि न मञियो। हाणे ॾिसूं त अॻिते हू छा थो चवे। वरी ॾखण खे सॾु कयईं, पर ॾखण उतां ई रड़ कई त जीअंदा क़िबला पहिरियां मुंहिंजे यार खे आज़ादु कर, त पोइ मां उथां, न त मालात अचई थी पट ते। ॾखण हथु खणी चयोसि, जीअं क़िबला जेकॾहिं मुंहिंजे यार खे आज़ादु कंदे त मुंहिंजो तोसां बि ॻाल्हाइणु ॿोलाइणु थींदो, जे न कंदे त इहा मालात सॼी तुंहिंजी अचई थी। हाणे हिन धमकी ॾिनी। हुनखे अॻिते ॾिसूं त छा थो ॿुधाए। इहो ॾखण जो बादशाह सां ॻाल्हाए।